की शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां त पारां 5 कलाकनि में फ़ैसिलाती सरसी करे वरिती आहे। पाक फ़ौज खे गोॾा खोड़ण ते मजबूर करे छॾियो। पाकिस्तान जे F-17 थंदड़ हाइपरसोनिक मिसाइलनि सां जदीद S-400 एयर डिफेंस सिस्टम खे तबाह करे छॾियो। आदमपुर में भारत जी जदीद S-400 एयर डिफेंस सिस्टम खे तबाह कयो वियो, जंहिंजी क़ीमत $1.5 अरब आहे। पाकिस्तान साइबर हमलनि ज़रिए बि भारत ते सरसी हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान पारां भारत जूं केतिरियूं वेबसाइटूं हैक कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान क्राइम रिसर्च इन्वेस्टिगेशन एजेंसी जी वेबसाइट हैक करे छॾी आहे। पाकिस्तान भारत जूं भारत अर्थ मूवर्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ऐं ॿियूं वेबसाइट हैक कयूं आहिनि। पाकिस्तान भारत जो 70% बिजली जो निज़ाम बि मुअतल करे छॾियो आहे। पाकिस्तान भारत जी मवासिलाती ऐं दिफ़ाई ढांचे खे मफलूज करे छॾियो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं त पाकिस्तान पारां 5 कलाकनि में फ़ैसिलाती सरसी हासिल करे वरिती आहे। पाक फ़ौज भारत खे गोॾा खोड़ण ते मजबूर करे छॾियो। पाकिस्तान जे F-17 थंदड़ हाइपरसोनिक मिसाइलनि सां जदीद S-400 एयर डिफेंस सिस्टम खे तबाह करे छॾियो। आदमपुर में भारत जे जदीद S-400 एयर डिफेंस सिस्टम खे तबाह कयो वियो, जंहिंजी क़ीमत $1.5 अरब आहे। पाकिस्तान साइबर हमलनि ज़रिए बि भारत ते सरसी हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान पारां भारत जूं केतिरियूं वेबसाइटूं हैक कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान क्राइम रिसर्च इन्वेस्टिगेशन एजेंसी जी वेबसाइट हैक करे छॾी। पाकिस्तान भारत जूं भारत अर्थ मूवर्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ऐं ॿियूं वेबसाइट हैक कयूं आहिनि। पाकिस्तान भारत जो 70% बिजली जो निज़ाम बि मुअतल करे छॾियो आहे। पाकिस्तान भारत जूं मवासिलाती ऐं दिफ़ाई ढांचे